पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो है त इहो इल्ज़ाम कूड़ो है त पीपल्स पार्टी फ़ौज के चवण ते सब कुछ करे रही है। मूं मीसाक जमहूरियत ते अमल इस्टेब्लिशमेंट के चवण ते न पर पंहिंजे अमर के वचन के पानी ॾियण लाइ कयो। पीटीआई के बानीअ जेको कुछ कयो उहो हू भोगे रहियो आहे। बरतानवी नशरियाती इदारे के इंटरव्यू में पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो है त खेसि ख़बर न हुई त मंसूर अली शाह मुल्क जो चीफ जस्टिस न बणजंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो 26वीं आईनी तरमीम जहिड़ो वॾो कमु कंहिं ॿिए चीफ जस्टिस की मौजूदगी में न थी सघे ऐं मूंखे मालूम न हो त जस्टिस मंसूर अली शाह मुल्क जो चीफ जस्टिस न थींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मौलाना फज़लुर रहमान खां सवाइ बि असांजा नंबर पूरा हुआ जॾहिं त अपोज़िशन जे इनपुट खां सवाइ बि नंबर पूरा। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो असां पंहिंजी मर्ज़ीअ जो आइन जोड़े सघियासीं पे पर असांखे मीसाक जमहूरियत जो वाइदो पूरो करणो आहे। उन करे ज़ोर ज़बरदस्तीअ जो वोट न वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो जेके अख्तियार आईनी अदालत खे मिलणा हुआ उहे आईनी बेंच खे मिली विया आहिनि। पीपल्स पार्टी के चेयरमैन जो वधीक चवणो हो त 1973 जो आइन पास थियो त उन ते बि तनक़ीद कई वई। 18वीं तरमीम मंजूर थी त उन ते बि तनक़ीद थी। ताज़ो पार्लियामेंट मां पास करायल 6वीं आईनी तरमीम ते बि तनक़ीद थींदी। हुन चयो जिन माण्हुनि 1973 जे आइन ऐं 18वीं तरमीम ते तनक़ीद कई हुई उहे ई माण्हू 6वीं आईनी तरमीम ते बि तनक़ीद करे रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीटीआई वारा चवनि था त फारम 47 असां चऊं था त सिलेक्टेड। इहो त तव्हां मञीदा त मां न फारम 47 वारो आहियां ऐं न ई सिलेक्टेड आहियां। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इहो इल्ज़ाम मनगढ़ंत आहे त पीपल्स पार्टी फ़ौज जे चवण ते सभु कुझु करे रही आहे। मूं मीसाक जमहूरियत ते अमल इस्टेब्लिशमेंट जे चवण ते न पर पंहिंजे अमर जे वचन खे पाणी ॾियण लाइ कयो। पीटीआई जे बानीअ जेको कुझु कयो उहो हू भोगे रहियो आहे।